छा अव्हांखे ख़बर आहे त घणो वक़्तु वेहण सिहत लाइ ख़राबु आहे? भलीकार साथियो, जॾहिं असां वॉक कंदा आहियूं या घुमंदा आहियूं या जिस्म खे मशगूल रखंदा आहियूं, ज़िंदगी तॾहिं ई पंहिंजे असुल फ्लो ते हलंदी रहंदी आहे। पर जॾहिं कलाकनि जा कलाक हिक ई जाइ ते वेठा रहूं था त ॼण उन वहकरे खे पाण ई रोके छॾियूं था। हीअ रोक ॾिसण में त नॉर्मल लॻे थी, पर अंदर ई अंदर उहा हिकु अहिड़ो ख़ामोश दुश्मन पैदा करे थी जेको हर लम्हे असांजे जिस्म खे कमज़ोर बणाए थो। शायदि तव्हां सोचो त वेहण सिर्फ़ आराम आहे, पर साइंसी तहक़ीक़ चवंदी आहे त रोज़ानो 8 कलाक खां वधीक वेहण वक़्त खां अॻु मौत जो ख़तरो 15% वधाए सघे थो। छाकाणि त टिघो वक़्तु वेहण दौरान रत जो वहकरो सुस्त थी वञे थो, इंसुलिन जो असर घटिजी वञे थो ऐं जिस्म में सोज़िश वधे थी। इहा ई सोज़िश दिलि जे बीमारियुनि, शुगर ऐं कुझु क़िस्मनि जे कैंसर ताईं जो रस्तो खोलींदी आहे। पर ख़तरो सिर्फ़ जिस्म ताईं महदूद न आहे, दिमाग़ बि हिन बेहरकत आदत जो शिकार थिए थो। MRI मुतालिया ॿुधाइनि था त घणो वेहण यादगिरी ऐं सिख्या सां लाॻापियल दिमाग़ी हिसनि खे नंढो करे सघे थो, यानी तव्हांजो जिस्म थकिजे थो ऐं ज़हन बि आहिस्ते आहिस्ते पंहिंजी तेज़ी विञाए वेहे थो। उन खां सवाइ डिघे वेहण सां अज़ला कमज़ोर थियनि था, हॾनि जी मज़बूती घटिजे थी ऐं पुठीअ जे हॾनि ते दबाव वधे थो। इहो ई सबबु आहे जो पोइ उमिरि में केतिरनि ई माण्हुनि जी पोज़ीशन झुकी वञे थी, पोस्चर ख़राब थिए थो, गोॾनि में सूर रहण लॻे थो ऐं हलण में ॾुखियाई थिए थी। पर सुठी ॻाल्हि उहा आहे त हल सवलो आहे, पर शर्त आहे तसलसल। साइंस चवंदी आहे त घणो वेहण जो असर सिर्फ़ जिम वञण सां ख़तमु नथो थिए, पर हर 30 मिंट में उथी बीहण, थोरो हलण या 2-3 मिंट लाइ स्ट्रेच करण तव्हांजी रत जे वहकरे खे ॿीहर तेज़ करे सघे थो, दिमाग़ खे ताज़गी ॾेई सघे थो ऐं तवानाई वापसि आणे सघे थो। सो सोचो, ज़िंदगी तव्हांजे अखियुनि अॻियां वहंदी पई वञे ऐं तव्हां उनखे सिर्फ़ कुर्सीअ ते वेही ॾिसी रहिया आहियो। अॼु खां वॉक करणु शुरू कयो ऐं पंहिंजे जिस्म खे उहा वहक वापसि ॾियो जेका उन जे बक़ा लाइ ज़रूरी आहे, छो त हरकत ई ज़िंदगी आहे ऐं जामिद रहण माना आहिस्ते आहिस्ते अलविदा चवणु आहे। सदाईं गॾु।